अस्सलाम वालेकुम, मैं सजाद चांडियो आहियां मंसूर चांडियो। जी तो काफ़ी दोस्तन खे इहो लॻंदो आहे त जेके बि मां डायलॉगनि वारी वीडियोस ठाहींदो आहियां, जिन में मां नाला खणंदो आहियां, जेके बि मुंहिंजी शायरी वारी वीडियोस हूंदियूं आहिनि, काफ़ी दोस्तनि खे इहो लॻंदो आहे त इहो आवाज़ जेको आहे उहो मुंहिंजो आहे, पर इहो आवाज़ मुंहिंजो न आहे। 5-6 वीडियोस मां पहिरियां बि ठाहे चुको आहियां, हीअ 7हीं वीडियो आहे। उन दोस्तनि खे, उन भाइरनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त इहो इन वीडियो में आवाज़ मुंहिंजो न हूंदो आहे, इहो आवाज़ भाउ सजाद चांडे जो हूंदो आहे। सो भाउ सजाद चांडे सां तव्हां राब्ते में अचो त जीअं हू तव्हांखे तव्हांजी डायलॉगनि वारी वीडियोस जेके आहिनि तव्हांजे नाले सां मिली सघनि। ऐं मां भाउ सजाद खे चवंदुसि त हू पंहिंजी आवाज़ में तव्हांखे हिकिड़ी धमाकेदार शायरी बि ॿुधाए। इज्जत ॾींदे त इज्जत वठंदे, इज्जत करण वारे जा असां गुलाम आहियूं, बाक़ी पंहिंजो पाण खे सम्झण वारे खे असां सलाम बि न आहियूं कंदा। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। चुप रहण वारा असां बि न आहियूं, छो जो चांडिया आहियूं, अल्लाह थी असांखे कमज़ोर सम्झण वारा। ख़बर पई अखियूं खुलियई या अञा अचई, चवे हालार चांडियो सऊदी अरब जिद्दे वारो, हाणे सम्झ में आयई मोचड़े में केॾो पावर आ। अॼु खां पोइ कंहिंसां न कबी रिआयत, हाणे सोटे ते ॾियणो ज़ोर आ, हाणे सोटे ते ॾियणो ज़ोर आ।